दरगाह शाह यकीक जे रवासिन पारां माली मदद न थियण ऐं NGOs पारां घर न ठाराए ॾियण ख़िलाफ़ एहतिजाज। दरगाह शाह यकीक जे ॻोठ मोहम्मद वंगाई जे रवासिन हुसैन वंगाई, मिसबात नूर ख़ातून वंगाई ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त समाजी तंज़ीम NRSP असांजे घरनि जी सर्वे बि कई आहे, पर अञा ताईं असांखे घर न मिलिया आहिनि। इन स्कीम खे 3 साल थी विया आहिनि, पर असांखे सिर्फ़ ॾटा ॾेई आसरनि में रुलायो पियो वञे। NRSP पारां सोलर प्लांट जी बि सर्वे न कई वई आहे। NGOs वारा बि मनपसंद माण्हुनि खे नवाज़े रहिया आहिनि। इन करे असां समेत केतिरा ई मुतासिर ग़रीब रहिजी विया आहिनि। हुननि वधीक चयो त जॾहिं बि का सरकारी इमदाद आई आहे त उहा हितां जा सरंदी पुॼंदी वारा माण्हू पंहिंजे माण्हुनि खे ॾियारे छॾींदा आहिनि। अॼु ॾींहं ताईं असांजी का बि मदद न कई वई आहे, जंहिंजे करे असीं ग़रीब माण्हू इंतिहाई परेशान आहियूं। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, कमिश्नर हैदराबाद ऐं DC सिटावल खां मुतालबो कयो आहे त ग़रीबनि जी भलाईअ लाइ कमु कंदड़ NGOs NRSP जे कम जी जांच करे हक़दारनि खे पंहिंजो हक़ ॾियारे इंसाफ़ कयो वञे ऐं असांजी माली मदद कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।